पनुआकिल में बाईजी सांगी थाने की हद में मुबैना तौर खुलेआम हीरोइन आइस नकली शराब चरस समेत अकड़ा पर्ची बक्की जुआ ते शहरन जो एहतजाज। इन हवाले से वधीक तफसील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है पनुआकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ जंडीर। जी अयाज़, छा तफसील आहिनि? जी ऐं सांगी थाने जी हद में मंशात जंहिंमें आइस हीरोइन चर्स भंग शीशो ऐं ॿी मंशात शामिलु आहे ऐं आकड़ा पर्ची जुआ बुकी जुआ पर्ची जो कारवांवार विकिरो वापो हिन महिल ताईं शहरनि जे सख़्तु एहतजाज बावजूदु इंतिज़ामिया बंदि कराइण में बेवस बणियल आहे ऐं ॿुधायो वञे पियो त उन कारोबार में काफ़ी अरसे खां हाकिम उर्फ़ शाका लाल बोज़दार आसिया शब्बीर दारा आमिर रिंद सागर ऐं शेरू शेख फ़कीर रमज़ान समेत काफ़ी औरतूं बि मुलविस आहिनि ऐं हैदर नाले हमरा ॿुधायो वञे पियो उहो बि उन में कारोबार में मुलविस आहे जेके लाॻीतो सालनि खां अहिड़ो मंशात ऐं जुआ जो कारोबार करे। मेहरबानी अयाज़, तफसीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।